अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाल लिखियल लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों रेज़न ऐं ककर वारा इन्ही माण्हू खे हर हाल में मञराईंदा त तूं घोट जो क़त्ल कयो आहे ऐं इहो माण्हू बि चवंदो त मूं हा घोट जो क़त्ल कयो आहे, इनखे यानी पको करे छॾींदा ऐं ही फ़ैसिले में इहा शायदि ॾींदो त घोट खे मूं क़त्ल कयो आहे। ईअं करण सां सोडल जूं वायूं बताल थी वेंदियूं। तो रेज़न ऐं ककर वारा हिनखे धमकाईंदा त अगरि तो फ़ैसिले में इहा ॻाल्हि न कई त पोइ असां तोखे फ़ैसिले में मारे छॾींदासीं। तोखे हर हाल में फ़ैसिले में इहा ॻाल्हि करणी आहे। अगरि तोखे फाही बि अची वियो त असां तोखे ज़रूरु छॾाईंदासीं फ़ैसिले मां। ऐं ॿिए पासे दोस्तो सोडल परेशान हूंदो त ख़बर न आहे त पीरियल काथे गुम थी वियो। पीरियल हेॾे बि न आयो ऐं रस मंसूर जी हवेली ते बि न वियो। आख़िरकार पीरियल काॾे गुम थी वियो। मूंखे लॻे थो त पक सां इन खे रस शाहनवाज़ जा माण्हू अगवा करे विया आहिनि। ईअं करण सां सोडल वञी कमदार मोलू खां पुछंदो, पर कमदार मोलू हिनखे ॾस न ॾींदो ऐं सोडल उन जी घणी बेइज़ती कंदी। उन जे भाउ भेण जे अॻियां उनजी ॾाढी बेइज़ती कंदी ऐं पोइ कमदार मोलू शाहनवाज़ जे अॻियां दाह खणी ईंदो त सोडल मुंहिंजी भाउ भेण जे अॻियां मुंहिंजी ॾाढी बेइज़ती कई। दोस्तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।